नाज़िर, सखर शहर जिते सियारो मशहूर है उते गर्मी भी तमाम मशहूर है। इन वक्त सखर में तमाम घनी उरूज ते गर्मी पेजी रही है। मौसमियात खाते पारा 6 जुलाई का बरसात की अगकथी कई वही है। इन वक्त शहर में केतरी गर्मी है, मानू गर्मी का बचाव के लिए कड़ा उपा वठन पिया। अचो तो मानू सा गाल बोल कयूं था। गर्मी के करे जो डायरिया वगैरह थे थी पानी के करे हे भी सब मसला और जो वापडा असांखे तंग कयो, जो चवंदी है 10 कलाक उन जी जगह ते 12 कलाक 16 कलाक वठे थी। गर्मी हाणे पंहिंजी जगह ते आहे जेको थींदी, हाणे जेको उबस वारो मौसम अचे तो वरी उबस थींदी। हिन में गर्मी ॾाढी शिद्दत सां पइजी रही आहे, कहिड़ा उपा वठी रहिया था गर्मी खां बचण जे लाइ? गर्मी जे बचण जे लाइ माण्हू जहिड़ो विदाउट कास्ट जहिड़ो करे सघे तो ॿारनि खे घरनि में तो रखे, उन खां अलावा तो कुछ नथो करे सघे। न जूसिस वग़ैरह जहिड़ो मीडिया ते अची इंटेलेक्चुअल माण्हू या लैंडलॉर्ड माण्हू या हुक्मरान चवंदा आहिनि या डॉक्टर्स चवंदा आहिनि त उहो पंहिंजी आमदनी ॾिसनि ऐं ग़रीब माण्हू जी आमदनी। जे मुल्क में मिनिमम पघार जहिड़ो आहे हुकूमत अनाउंस थी करे न 8000, तो 8000 में बजट तो ठाई रखा में। गर्मी बहुत है इस दफा और आपकी जो रेडी है उस पर रश भी बहुत है जूसेस की दुकान पे। तो दिन में कितने लोग आते हैं? अच्छा खासा रश है माशाल्लाह, लोग पीते हैं। कितने का है गिलास? 13 रुपए का। गर्मी के लिए लोग पीना पसंद कर रहे हैं, शरबत है, ठंडे मशरूबात है उनकी तरफ जा रहे हैं। लोड शेडिंग की वजह से लोग बहुत परेशान हैं, जिसकी वजह से लोगों को मशरूबात की तरफ जाना पड़ रहा है। अगर गर्मी वधी रही है, तव्हांजो बर्फ जो कारोबार आहे, कीअं पिया ॾिसो त माण्हू जेको आहे गर्मी खां बचाव लाइ तव्हां खां बर्फ वठनि पिया? गर्मी में बचाव लाइ बर्फ जाम वठनि था। बर्फ के मतलब मिले थी, केवल मिले भी नहीं। बिजली की वजह से मिलती ना बर्फ, शाम कलाक ते वांदा वेठा वञो। वॾा माण्हू त 100 जी वठी वञनि पिया, 50 जी। भाई नंढा माण्हू जे ग़रीब आहिनि 20 25 15 20 10 15 20 25। गर्मी जी शिद्दत जी तमाम वधी वई आहे। 3-4 ॾींहं तो अहिड़ा गर्मी पई आहे कि होश माण्हू ते भुली विया आहिनि। 3-4 माण्हू ते किरी विया आहिनि बर्फ़ ते ही। पानी साफ़ नथो मिले, पानी साफ़ जे लाइ जो माण्हू बीमार थियनि था, ॿार भी बीमार थियनि था, पेट जी कितनी बीमारी हली रही है इनके। सखर में बहुत ज़्यादा गर्मी होती है और जिसकी वजह से लोड शेडिंग ज़्यादा हो रही है और लोड शेडिंग की वजह से गर्मी और ज़्यादा लग रही है। घर पर जाओ तो वहाँ लाइट नहीं होती, शॉप पर लाइट नहीं होती और हफ्स जो है ना वो बहुत ज़्यादा होता है, तो दिल घबराता है उससे। यहाँ पर कोई ऐसी तफरी की जगह भी नहीं है जहाँ बंदा जाके रिलैक्स हो जाए। इंसान जो है वो अगर रोड पर है तो कोई ठंडा जूस वगैरह कोई पी लेता है या कोई ठंडा पानी पी लेता है, लेकिन ये कोई प्रॉपर्ली मसला वो तो हल तो है नहीं। बस ये है कि 5-10 मिनट के लिए बंदा रिलैक्स होता है, फिर वही कंडीशन उसके ऊपर। ये हमारी जूस की रेडी है, उस पर केले का, आम का, फालसे का जूस बिकता है। ये सक्कर में पहाड़ी इलाका है, गर्मी बहुत होती है। गर्मी की वजह से लोग आते हैं, बाहर निकलते हैं, बैठते हैं, पीते हैं। बिजली भी नहीं है, बिजली में लोग मर रहे हैं, बाहर निकल के टाइम पास अपना कर रहे हैं। घर में बच्चे परेशान हैं, अब बाहर निकल के ठंडा जूस ही पी के चले जाते हैं बेचारे। गर्मी जे लाइ माण्हू छा पिया कनि? सखर शहर में गुज़िश्ता जेके 3 साल गुज़रिया आहिनि त जॾहिं ज़मीन जो चेंजिंग आई आहे त सखर शहर में गर्मी हद खां वधी वई आहे। गर्मी जॾहिं थिए थी त असां सभु दोस्त यार मिली करे दरियानि जो रुख कयूं था, उते नहरूं आहिनि उन जो रुख कयूं था। सेबको जेको बिजली जी फराहमी जे लाइ आहे 14 कलाक जी हिते लोड शेडिंग थिए थी ऐं उन जे करे जेको आहे त माण्हू न त घर में वेही थो सघे। 14 कलाक लोड शेडिंग थियण सां ॿार जेके आहिनि परेशान थी विया आहिनि। तव्हां हॉस्पिटल वञो, उते गैस्ट्रो जो मर्ज़ वधी वियो आहे। हिते कमन जो जूस 20 रुपए गिलास पीअंदा हुआसीं, हाणे उहो गिलास 8-10 रुपए मिले थो। माण्हू आख़िर जेको ग़रीब माण्हू आहे जेको 100-150 रुपए जी मज़दूरी करे थो, उहा छा करे? उन्हें गर्मी जो बचण जो को तरीक़ेकार न है। 8-9 घंटे बिजली नहीं है, सही है। बिजली, पानी नहीं है, पानी भी देते हैं 8-10 दिन के बाद पानी देते हैं। पानी भी ये गंदा पानी है बिल्कुल ही, सही है ना, नहीं है पीने का। और बदबू इतनी है इस पानी के अंदर, जो हद से ज़्यादा पानी, कलर भी आप इसका देख सकते हैं पानी का। इस तरीके का जुल्म हो रहा है, बच्चे बीमार हैं। गर्मी के लिए यही है कि बच्चे जिनके अब नहीं बेचारे अपना पानी लेके आते हैं, भरते हैं नलकों से, इधर से आते हैं, बोरिंगों से पानी भरते हैं, सही है, वो पीते हैं, ये पानी पीते हैं, बीमार हो जाते हैं बच्चे। हिते ॾाढी गर्मी आहे इलाही, कंहिं कारोबार सां आयो आहियां, हिन जे करे हाणे सफ़ा तंग थिया ॾाढा आहियूं, जो हिंदाणो खाई करे वरी वापसि ईंदा हलिया। बस छा कजे, मजबूरी आहे, तकलीफ़ आहे वॾी, गर्मी ॾाढी आहे। गर्मी खां बचण जे लाइ छा छा कयो पिया? हिंदाणो त खाओ पिया, उन खां हिंदाणो खाऊं था, ॿियो ही जूस वग़ैरह पीऊं था, ॿियो कमनि जो गाने जो जूस आहे। बस तकलीफ़ आहे वरी, गर्मी आहे ॾाढी, सिंध में सखर में ॾाढी गर्मी आहे। गर्मी हिते तमामु घणी आहे। ऐं मिरपुका सां ॻाल्हायां, मिरपुका जे निस्बत ते तमामु घणी गर्मी आहे। उन करे मां आयो हींअर सनानु वग़ैरह करे जूस वग़ैरह पीअण जे लाइ।
बहरहाल पहिरीं खां त वधीक गर्मी आहे। कोशिशि करे जेको खाधो पीतो आहे उहो असां थधो खाधो पिया खाऊं, वधीक जीअं मुर्गी वग़ैरह या गरम खाधो उन खां परहेज़ पिया करियूं ऐं वधि में वधि जेको ट्रेवलिंग वग़ैरह जंहिंमें बि कोल्ड ड्रिंक वग़ैरह या जेको शरबत वग़ैरह यूज़ कंदा आहियूं। ॿारनि में वधीक बीमारियूं आहिनि। हाणे मुंहिंजो पंहिंजो नंढड़ो आहे, हुनखे बि मोशन वग़ैरह उल्टियूं वग़ैरह थी वियूं आहिनि गर्मी जे करे। शिकारपुर खां आयो आहियां। गर्मी ॾाढी आहे हिते ऐं गर्मी गुज़ारण जे लाइ सखर घुमण में साह मुंहिंजे थो ऐं सखर जो पाणी पींदा आहियूं त उन में दस्त थी पवंदा आहिनि। ॾाढी गर्मी आहे, इन जे करे असां हिंदाणो बि खाधो कुझु पेट में का विटामिन अचे अहिड़ी ताक़त जी, पोइ आख़िर ॾींहुं थधो थिए पोइ शाम जो घर वेंदो आहियां। हिन में तमामु घणी गर्मी वधी वई आहे, कीअं पिया ॾिसो हिन गर्मीअ खे ऐं हिन खां बचण जे लाइ कहिड़ा उपाउ पिया वठो? अॼु सखर में त हूअं ई जेको आहे हिकु त हीउ पहाड़ी इलाइक़ो आहे, उनखां पोइ शदीद जेको गर्मी हुजण जे करे हितां जो ॿार बच्चो जेको बि आहे, बल्कि हीउ जूसार वटि तव्हां रश ॾिसंदा हूंदो, हिते आसपास में का अहिड़ी पिकनिक बि न आहे जिते माण्हू वञे विहंजण लाइ न, मजबूरन पोइ माण्हू जेको आसपास जा जेका वाहन उते हली वेंदो आहे। गर्मी खे भॼाइण लाइ असां जूस पीऊं था थधो, हेॾी गर्मी आहे न बिजली वञे थी, बिजली जो हज़ार लॻो पिया ॾाढो, पाणी पीऊं था वरी थधो या जूस वग़ैरह पीऊं था। अच्छा, हिन साल जी भेट में ऐं गुज़िर साल जी भेट में का फ़र्क़ु ॾिसो था गर्मीअ में? हिन वक़्तु गर्मी घटि आहे पर बिजली ॾाढो हज़ार कयो आहे, हवा हले थी रात जो थधि पए थी भला, सही आहे। वरी आप कोयटा से आए, किस तरह देख रहे हैं गर्मी को? बहुत ज़्यादा सख्त गर्मी है ना, इधर ज़्यादा सख्त पड़ रही है। कोयटा से यहाँ पे क्यों आए? चक्कर पर आए थे दोस्तों के पास, इधर बहुत सख्त गर्मी पड़ रही है ना, अभी चक्कर आ रहे हैं। चक्कर आ रहे हैं गर्मी की वजह से? हाँ ना, चक्कर आ रहे हैं, परेशान हो रहा है, इधर कैसी गर्मी है, उधर तो मौसम सही है। नाज़रीन, सखर शहर में गर्मी तमामु घणी ओस ते पइजी रही आहे। इन हवाले सां माण्हुनि जा वीचार अव्हां ॿुधा। कुझु माण्हू चवनि पिया त गर्मी खां बचाव जे लाइ उहे जूसिस, लस्सी ऐं अहिड़नि ॿियनि मशरूबात जो इस्तेमालु कनि पिया, जॾहिं त कुझु माण्हुनि जो इहो चवणो हो त बीमारियूं बि इन हवाले सां वधनि पियूं। कैमरामैन सईद भयो सां गॾु नोमिता गुल, KTN न्यूज़, सखर।